नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार हूँ यहाँ संझा सैयद हल्ला से हेडलाइंस तरह। नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार हूँ यहाँ संझा सैयद हल्ला से हेडलाइंस तरह। सिंध में पानी की शदीद खोट बरकरार। पानी की खोट 53 सैकड़ों ताईं पहुंची वई। खरीफ की पोखाई शदीद मुतासिर। गुड्डू बैराज जा लाॻीतो कैनाल बंद। सखर बैराज जे साॼे पासे वारा बि कैनाल न खुली सघिया। सखर बैराज जे कंट्रोल रूम इंचार्ज चयो आहे त गुड्डू बैराज जा 10 मई ऐं सखर बैराज जा 15 मई ताईं कैनाल खोलिया वेंदा। खीरथर कैनाल में रुगो 400 क्यूसेक पाणी छॾियो वियो आहे। सखर बैराज ते पाणी जी खोट 43 सैकड़ो। कोटड़ी बैराज वटि 59 सैकड़ो पाणी जी खोट थी वई आहे। चश्मा कैनाल वटां छॾियल पाणी 2 ॾींहंनि अंदरि गुड्डू ऐं सखर बैराज वटि पहुचंदो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो कराची में पाणी चोरी ख़िलाफ़ ऑपरेशन जो फ़ैसिलो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि वाटर बोर्ड जो इजलास में सूबाई वज़ीर सईद गनी, नासिर हुसैन शाह, चीफ सेक्रेटरी ऐं ॿियनि अमलदारनि जी शिरकत। कराची शहर खे 1000 MD जे पाणी जी ज़रूरत आहे। शहर में विछायल पाणी जूं लाइनूं पुराणियूं आहिनि, उन जे करे पाणी ज़ाया थींदो आहे। इजलास खे ब्रीफिंग। सोशल मीडिया ते फ़हाश ऐं गैर अख़लाक़ी वीडियोज़ ज़रिए माण्हुनि खे बदनाम करणनि ख़िलाफ़ क्रैकडाउन जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनावा चए थो सोशल मीडिया ते गैर अख़लाक़ी मवाद पकड़नि खे गिरफ़्तार कयो वेंदो। वज़ीर आज़म हिदायत कई आहे त अहिड़े मवाद खे बर्दाश्त न कयो वेंदो। सोशल मीडिया खे माण्हुनि जा पटका लाहिण जी लाइ इस्तेमालु थियण न ॾींदासीं। गैर अख़लाक़ी वीडियो तस्वीरूं समेत गंद पकड़नि जो सफ़ायो कयो वेंदो। FIA ऐं लाॻापियल इदारनि खे हिदायत जारी कई आहे। अहिड़नि वाक़िअनि खे रोकणो आहे जंहिंमां अहिड़े मवाद खे ब्लैकमेलिंग लाइ इस्तेमालु कयो वञे। PTI जे बागी मेंबरनि इलेक्शन कमीशन में जवाब जमा कराए छॾियो। चीफ इलेक्शन कमिश्नर जी सदारत हेठि PTI जे बागी मेंबरनि जी नाअहली रेफरेंसिस केस ते ॿुधणी इलेक्शन कमीशन वधीक ॿुधणी अङारे ताईं मुलतवी करे छॾी। PTI सरबराह इमरान खान चयो आहे त जहांगीर तरीन ऐं अलीम खान जो इक़्तिदार में अचण जो मक़सदु रुगो फ़ाइदो खणणु हो। अलीम खान रावी में 300 एकड़ ज़मीन ख़रीद करे लीगल कराइण चाही पे। अलीम खान ऐं मुंहिंजे विच में उन मामले तां विछोटियूं पैदा थियूं। जहांगीर तरीन जो मसइलो खंड बहिरान हो जंहिं ते कमीशन जोड़ी वई। इदारनि में करप्ट निज़ाम मां फ़ाइदो वठंदड़ वेठा आहिनि। पार्लियामेंट में अक्सरियत मिली त इक़्तिदार में ईंदासीं। अमेरिका खे पाकिस्तान में हाणे जी हुज़ूर चवण वारा मिली विया आहिनि। ॿिनि वोटनि जी हुकूमत 2 महीननि में सियासी तौर ते ख़त्म थी वेंदी। इमरान खान लॉन्ग मार्च जो ऐलान कयो त सभिनी खे ख़बर पइजी वेंदी। अॻूणे वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जो बयान चवे थो 21 मई खां पहिरीं नई चूंड जो ऐलान कयो वञे। इहा ॻाल्हि साबित थी वई त मुदाख़लत साज़िश खां वधीक ख़तरनाक हूंदी आहे। जीअं अंग्रेज़नि नंढे खंड में कई हुई। मुबैना साज़िश वारो ख़त इमरान खान जी हुकूमत खे ख़त्म करण लाइ हिकु सोचियल सम्झियल साज़िश हुई। इमरान खान जुडिशियल कमीशन जो मुतालबो करे रहियो आहे। नून लीग पारां जल्द जलसा शुरू करण नई चूंडनि जी कड़ी आहे। मौसमियात खाते ईंदड़ हफ़्ते मुल्क में शदीद गर्मी जी अकथी करे छॾी। मौसमियात खाते जो चवणु आहे त पंजाब, KP, इस्लामाबाद ऐं आज़ाद कश्मीर में गर्मीपद मामूल खां 9 डिग्री रहण जो इम्कान। उत्तर सिंध ऐं ॾखण पंजाब में गर्मीपद मामूल खां 8 डिग्री खां वधीक थी सघे थो। शदीद गर्मी ऐं ख़ुश्क मौसम सबबि फ़सलनि ऐं बाग़नि खे पाणी जी फ़राहमी जो ख़तरो। नारो वेझो काठोड़ वारे इलाइक़े में 30 सालनि जी गोरहारी औरत फौत थियल औरत मैदान साखाणी जे वालिद जो मुड़ुस ते धीअ खे मारण जो इल्ज़ाम। फौत थियल औरत जो लाश चुनको अस्पताल में लेडी डॉक्टर न हुजण करे खैरपुर मुंतक़िल। पुलिस इल्ज़ाम औरत जे मुड़ुस महबूब साखाणी खे गिरफ़्तार करे वरितो।
कंबर वेझो ॻोठ खरेरी में मुगेरी बिरादरी जी 6 घरनि के बाहि शाहनवाज़ आशिक मुगेरी अमीर बख्श ऐं अरबेलो मुगेरी समेत 6 पोरियतुनि जे घरनि में पयल समूरो सामान सड़ी वियो। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल वसवारनि खां माहौल जी अपील। शहदादपुर में लुंडो शाख जे पुछड़ी जे आबादगारनि जो पाणी खोड़ ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। आबादगारनि जो चवणु आहे लुंडो शाख जे मुंड जा आबादगार लिफ्ट मशीनुनि ज़रिए पुछड़ी जे आबादगारनि जो पाणी चोराइनि था। पाणी जी हथरादू खोड़ सबबि हज़ारे एकड़ आबाद ज़मीन गैराबाद बणियल ऐं जर्ब खारो बणिजी वियो आहे। लुंडो शाख जे पुछड़ी जे आबादगारनि खे पाणी फ़राहम करे बासर ज़मींदारनि ख़िलाफ़ क़दम खंयो वञे। न्यू सईदाबाद वेझो ॻोठ बखर जमाली जे रहवासियुनि जो मेरठ हाईवे ते एहतजाज। सोहेल जमाली हथियारबंद साण करे इलाइक़े वासियुनि खे हिरासत करे थो। ॻोठाणनि जो इल्ज़ाम पुलिस सोहेल जमाली जे इशारे ते ॻोठनि ते छापा हणी रही आहे। नोटिस वरितो वञे। ॻोठाणनि जो मुतालबो आई सिंधड़ी में 6 क्लास जे शागिर्द कैलाश सां थियल बदफ़ैली ख़िलाफ़ समेत शागिर्दनि तोड़े सिविल सोसाइटी जो सांगड़ मीठो ख़ास रोड ते धरणो। जवाबदार जो अबूरी ज़मानत रद्द खेसि गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। मुज़ाहिरो कंदड़नि जो मुतालबो।